अस्सलाम वालेकुम या आली मदद। नाज़रीन, अॼु 12 शरीफ़ जो मौक़ियो आहे, 11 शरीफ़ जो मौक़ियो आहे। 11 हज़रत पीरान पीर दस्तगीर महबूब सुभाणे साईं अब्दुल कादिर जीलानी बगदाद शरीफ़ वारा उन सरदारनि जी अॼु 11 शरीफ़ आहे ऐं वॾी 11 आहे जंहिं ते महबूबनि करीमनि जी आमद आहे। हिन 11 शरीफ़ जो प्रोग्राम जेको असां रिकॉर्ड कयूं था पिया हीअ तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। हिन महफ़िल जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां थींदी आहे, हिन जी पुॼाणी दुआ ख़ैर सां थींदी। महफ़िल फ़क़ीर मोहम्मद सिद्दीक़ चाचड़ करमपुर बिजाराणी जे लॻ ॻोठ आहे रांगियूं, उते महफ़िल थी रही आहे। ऐं हीअ जेको आहे सो तालको ख़ानपुर आहे, ज़िलो शिकारपुर आहे, डिवीज़न लाड़काणो आहे, सूबो सिंध आहे, मुल्क पाकिस्तान आहे। मुंहिंजा साईं, असांखे जीअं त असांजी हिन महफ़िलनि खे असांजे यूट्यूब खे सॼी दुनिया मां ॾिठो थो वञे, तंहिंजे करे तव्हां सभिनी जी ख़िदमत में असां अर्ज़ु ही पाक महफ़िल आहे। हिन महफ़िल जो जेको आहे शुरूआत तिलावत कलाम पाक सां कंदासीं। असां वटि आहे फ़क़ीर हाफ़िज़ जान मोहम्मद, जंहिं हाफ़िज़ जान मोहम्मद साईं ओढाणो साईं आहे, उनखे असां अर्ज़ु कंदासीं त उहो तिलावत कलाम पाक करे। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون. الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم. صدق الله العلي العظيم.